असां रात जो निंड छो करियूं था? रसल जे फास्टर, दिमाग़ी साइंस जो प्रोफेसर। असां रात जो उन करे निंड करियूं था जो असांजे जिस्म ॾींहं जो सरगम रहे थो। ॿिया जानवर जहिड़ो कि चमड़ा या बुजो ॾींहं जो सुम्हनि था ऐं राति जो कमु कनि था, छाकाणि त उहे राति जे वक़्तु पंहिंजो खाधो ॻोल्हण लाइ शिकार कनि था। जॾहिं तमामु घणी रोशनी हूंदा आहिनि तॾहिं असांजी नज़र सुठी हुजे थी, पर राति जे वक़्तु असांजी नज़र कमज़ोर थी वञे थी ऐं हेॾां होॾां वञणु ॾुखियो थी पवे थो। चमड़नि ऐं बेजरनि जी नज़र बि कमज़ोर आहे, पर उहे आवाज़ ऐं ख़ुशबू खे सूंघे राति जे वक़्तु पंहिंजा रस्ता ॻोल्हनि था। पर उन सां उन ॻाल्हि जी सम्झाणी नथी मिले त असांजे सुम्हण जो ढंग कीअं कंट्रोल थिए थो। असांखे दिमाग़ु ॿुधाए थो त केतिरी निंड करणी आहे। केरु ॿुधाए थो? असांखे दिमाग़ु ॿुधाए थो त केतिरी निंड करणी आहे। दिमाग़ जे अंदरि हिकु हयातियाती घड़ियाल आहे। उनजे अंदरि 50,000 जीव ॻड़ा आहिनि जेके गॾिजी कमु कनि था ऐं हिकु इतला ॾींदड़ घड़ियाल वांगुरु कमु कनि था। बाक़ी जिस्म खे ॿुधाईंदा रहनि था ॾींहं जे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छा करिणो आहे ऐं असांखे केॾी महिल सुम्हणु या जाॻणु घुरिजे। थकावट खे बि दिमाग़ जो हिकु ॿियो हिसो कंट्रोल करे थो, जेको इहो हिसाबु लॻाए थो त असां केतिरे वक़्त खां जाॻियल आहियूं। जेतिरो वक़्तु जाॻियल रहूं था ओतिरो वधीक थकावट महसूसु था करियूं। हज़ारनि मील परे ॿियनि मुल्कनि ॾांहुं उॾामदे मुख़्तलिफ़ वक़्तनि में सफ़र कंदे असांखे थक थिए थो। जॾहिं इंग्लैंड में राति हूंदी आहे त वरी ऑस्ट्रेलिया में ॾींहुं हुजे थो। जॾहिं असां इंग्लैंड में बिस्तरे में सुम्हणु वञूं था त अमेरिका में माण्हू जाॻनि था। असांजो जिस्म वक़्त जे नए दाइरे खे झटि पट क़बूल नथो करे। उन में खोड़ ॾींहं लॻी वञनि था। तंहिं करे ऑस्ट्रेलिया या अमेरिका में तव्हांखे ग़लति वक़्त ते बुख या थक महसूसु थिए थो। जेसिताईं तव्हांजे दिमाग़ जो घड़ियाल घर वारे वक़्त खां नए वक़्त जे दाइरे ॾांहुं हरकत नथो करे, असां जहाज़ जे सफ़र वारे थक मां बेहाल थियूं था, छाकाणि त वक़्त जे नए दाइरे में रोशनी हूंदी आहे। असांजूं अखियूं ॾिसनि थियूं, असांजे जिस्म जो घड़ियाल हले थो। तंहिं करे जिस्म जो घड़ियाल थक जी सतह गॾोगॾु कमु कंदे असांजे सुम्हण जे नमूने खे तइ कनि था। घणा माण्हू सोचनि था त दिमाग़ु सुम्हण वक़्तु बंदि थी वञे थो, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे। दिमाग़ जा कुझु हिसा असांजे जाॻियल हुजण खां वधीक सुम्हण वक़्तु सरगर्म हुजनि था। इहो उन करे आहे जो सुम्हण दौरान दिमाग़ असांखे इहो यादि ॾियारण में मदद करे थो त ॾींहं दौरान छा थियो ऐं नई मालूमात जो मफ़हूम ठाहे थो। घणा माण्हू सुबुह जो उथनि था ऐं खेनि मालूम थिए थो त संदनि मसइलो जेको खेनि केतिरे अरसे खां तंग करे रहियो हो उनजो हल मिली वियो अथनि। जॾहिं असां सुतल हूंदा आहियूं तॾहिं जिस्म जो बाक़ी हिसो बि तमामु घणनि तब्दीलियुनि मंझां गुज़रे थो। जवान माण्हू जाॻण खां वधीक सुम्हण वक़्तु वधनि था। जिस्म खे थियल नुक़सान जी मरमत बि घणो करे राति जे वक़्तु थींदी आहे। जॾहिं असां जवान हूंदा आहियूं तॾहिं राति जो असांखे 9 कलाक निंड घुरिजे त जीअं दिमाग़ु ॾींहं जो वक़्तु मुकमल तौर ते सरगर्म रहे। सुठी डिघी निंड करण सां तव्हां मसइला हल करणु, घटि बदमज़ाज रांदियुनि में चुस्त, एतिरे क़दुरु जो भोग चर्चा करण में फुर्ती, छाकाणि भड़ थी वञो था। एतिरे क़दुरु जो भोग चर्चा करण में भड़ थी वञो था।
खोड़ सारनि वॾी उमिरि जे माण्हुनि जी निंड पूरी नथी थिए। हर राति फ़क़्ति 5 या 6 कलाक निंड कनि था। जेकॾहिं उहे अमल घणे अरसे ताईं थींदो रहे, उहे माण्हू गंभीर बीमारी जो शिकार थी सघनि था, जंहिं करे संदनि हाज़मो या दिलि मुताज़िर थी सघनि था। खे नफ़सियाती दबाव, डिप्रेशन बि थी सघे थो। ॻच अरसे ताईं असांखे ख़बर न हुई त निंड एॾी अहम छो आहे। हाणे असां ॼाणूं था त सुम्हण दौरान असांजे जिस्म में तमामु घणियूं कराइतियूं शयूं हलंदियूं रहनि थियूं। निंड असांखे सिहतमंद रखणु ऐं ख़ुशि थियण में मदद ॾिए थी। तंहिं करे यकीनी बणायो तव्हां काफ़ी निंड करियो था।